पुत्र जी उस्ताद। दोल फाटी पवंदो आहे पोइ कहिड़ो आवाज़ कढंदो आहे, कीअं कढंदो आहे? धप 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 धप। ऐं जेकॾहिं दोल सही हूंदो आहे पोइ कीअं कंदो आहे? डिब 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 डिब। अच्छा धम्मू पुत्र जी उस्ताद। खाटी वारो दोल वॼंदो आहे, कीअं वॼंदो आहे? खाटी यार उस्ताद। ढंढड़ डंडा ढंढड़ डंडा ढंढड़ डंडा ढंढड़ डंडा ढंढड़ डंडा ढंढड़ डंडा ढंढड़ डंडा। पुराणो दर कीअं आवाज़ कंदो आहे? ग़रीब ईद जे ॾींहं ते मुंहुं कीअं कंदो आहे? बिल जॾहिं ईंदो आहे बिजली जो त उन महिल घर वारा मुंहुं कीअं कंदा आहिनि? ऐं मेले में खीसो कटिजी वञे धम्मू पुट पोइ मुंहुं कीअं थींदो आहे? जी उस्ताद। माण्हू कर्ज़ी थी वञे, कर्ज़नि खां कीअं बचिजे? बस उगाड़ो थी घुमजे। धम्मू पुट जी उस्ताद। घर में महिमान अचनि उन्हनि खे कीअं भॼाइजे? बस सब कुछ लिकाए छॾिजे। धम्मू पुट जी उस्ताद। मुंहुं ख़राब थई, कहाँ बुझो रही है? काव खां छा खसियो हुई? टुकर। धम्मू पुट जी उस्ताद। मंगड़ा तूतरी थो वॼाए। भली वजाए भली वजाए। हा उन तूतरी वॼाइण जे टाइम ते को उन जे अॻियां अंबड़ी खाए थो नी उन में तूतरी जो आवाज़ कीअं थी वेंदो? धम्मू पुट जी उस्ताद। नसवार खां बिना पठाण कीअं? जी दायो गदा का बिना। धम्मू पुट जी उस्ताद। मेले में गुम थी वञी त ॻोठ कीअं पहुचंदे? गोठ मां अंठला ईंदुसि या वरी ॿिए मेले ते हलियो ईंदुसि। धम्मू पुट जी उस्ताद। राति जो सुते, हाँ सुबुह जो उथे, हाँ मंझंदि जो वरी सुते, हाँ शाम जो उथे, हाँ। उथे त खदड़ो, सुते त मर्द, वरी सुबुह जो उथे त माई। ॿुधा त उन महिल तुंहिंजा ख़्यालात कहिड़ा हूंदा? उस्ताद मां त वॾे पोइ अजब में हूंदुसि छाजे लाइ? त मट सट पियो थियां। पुट जी उस्ताद। ईद जो ॾींहुं हुजे, भली हुजे पघार जो ॾींहुं हुजे, भली हुजे मास्तर बैंक में हुजे, भली हुजे रिटायर हुजे, भली हुजे पघार जी लाइन में बीठो हुजे, भली बीठो हुजे बिजली पैसा कढी वञनिसि, भली कढी वञनिसि, मास्तर घर मोटी अचे, भली अचे, घरवारी पुछेसि त पघार किथे आहे? चवंदो पघार के हाणे खॾ में मास्तर मरी वियो। Subscribe to my channel and also press this bell icon.